पास कयो, अज भी तव्हांखे उहो खटराइनि था। हिन डिस्ट्रिक्ट सेंट्रल में यूसी 6 में मुंहिंजो मारोट जावेद बिक खटियो आहे, उनखे बि पीपल्स पार्टी जी टिकट हुई, लेकिन पीपल्स पार्टी वारनि जी मुखालफ़त कई पई। ही वेठो आहे मोहम्मद खान, सईद गनी खे मूं फोन कयो, बाबा ही सेंट्रल आहे, असां सां त इहो ई आहे जो हिकिड़ो हमरा असां सिंध मदरसे स्कूल में पढ़ंदा हुआसीं, त उहो हमरा वियासीं त होटल ते वेठो, असां पंहिंजा दोस्त वठी वियासीं उते, त उन बोतल पे पीती। उन ज़माने में बोतल पीअण तमामु वॾी ॻाल्हि हुई। असांखे ॾिसी हिन मोह परियां कयो। जॾहिं चांहि आई त असां चयो अबा बसर नालो, अबा बसर तो असांखे सलाह कोन्हे, असीं तो चए अलाह जो सो हैं में सुरू, तंहिंजे करे बोतल में पीती। तंहिं करे असीं हैं जे सुर मथां अव्हांखे वोट ॾियूं था, छो जो अॻियां MQ में असां हैं जे सुर मां ख़ुशीअ मां कोन था ॾियूं, छो त कराची जे अंदरि सिंधी माण्हुनि जो असांखे वजूद बचाइणो आहे। कराची जे अंदरि सिंधी माण्हुनि जी मालिकी करणी आहे। ॿियो तव्हांखे चऊं था त सभु सियासतूं JSCOM आहे, STP आहे, के बि कॉमर्स पार्टी असां आहियूं, चाहे पीपल